सर 2 मिनट सिर्फ 2 मिनट दोबारा छो बाबा से कंहिं अमीर माण्हू जो फोन हुजे कंहिं ग़रीब माण्हू जो फोन हुजे मोतबर छा ॻाल्हाए रहे सर अहिड़ो निभागो आहे जेकॾहिं ख़ान जे पर चढ़े त सॼियूं पासे वेही रहंदो सभु सची करे विहंदो इन करे भॼाए छॾियोमांसि वाह सोचो थी नजीब वाह सोचो थी ये बेहतर बाकी फिक्र न कजाए सब कम मां पाणे करे छॾींदुमि हाणे ख़बर पवंदी त मूसा ख़ान जो वेल कारी हथे पियो कारी तहां बिनी जेका उन फकीरानी सां जुठ कई आहे उहो तव्हांजो लो नाक़ाबिले माफ़ी आहे दिलि त चए थी तव्हांखे धिका ॾेई हिन हवेलीअ मां कढी छॾियां पर पंहिंजी इज़त जो ख़्यालु थो थिए माण्हू छा चवंदा ॾिसो छा थियो ॿुधायो कहिड़ी सज़ा ॾियां तव्हांखे असां सकीना सां का बि जुठ न आई कई सकीना त हक़ मुंहिंजी धड़कन खां बचण जे लाइ बहानो कयो हेॾे मञे नथी अञा बि पंहिंजी ग़लतीअ खे लिकाइण थी चाहे इन में मुंहिंजी ग़लती आहे बिना वक़्त वञी एतिकाफ़ में वेह मानी ॾियोसि त न खाए अरे वो मौत जे मुंहं मां निकिरी आई आहे ख़बर पियव त डॉक्टर छा चयो डॉक्टर चयो थोरी देरि अॻु में मूंखे न घुरायो आहे त हीअ मरी बि सघे पई ऐं तूं चए थी त सकीना पाण कुझु न पई खाए अरे रे मूंखे इहा ॻाल्हि त ॿुधायो हूंदो कहिड़ो माण्हू जेके पंहिंजी ज़िंदगी कोड़ी हूंदी मुंहिंजो को बि ॾोह न आहे तोखे लॻे थो त मुंहिंजो ॾोह आहे तोखे जेकी सज़ा वणे मूंखे ॾे दिलि त चए थी तव्हां ॿिनी खे लाइन में बीहारे हिकु बंदूक मूं कढांव तव्हां कोई को कयां पर चवां थो त माण्हू छा चवंदा हाणे सुठो हिन में अथव ऐं तव्हांजी इज़त हिन में आहे त वञी हुन खां पहिरियों पई माफ़ी वठोसि भले मूंखे बंदूक हणी अचे पर मां सकीना खां माफ़ी कॾहिं न वठंदसि अरे माफ़ी तूं कीअं न घुरंदी आहे माफ़ी त तुंहिंजी मां ख़ैराबीअ जी ते घुरंदी ऐं तूं माफ़ी न घुरंदी आहे सोनी सम्झाएसि हिनखे ऐं तूं बि सम्झी छॾ मां वञा थो जेसि ताईं मां मोटी अचां तय हुजे त उहो तव्हांखे माफ़ी ॾेई चुकी हुजे माफ़ी कंहिंखे वठो तव्हांजो कमु आहे जे माफ़ी न ॾिनई त पोइ हवेली मां ॿाहिरि ई वञो जल्दी क्यों निकलण जी क्यों खाना खेरदा है गाड़ियों कढो निकलण जी क्यों काॾे हलणो आहे वॾा डांदन जो ॾस मिली वियो आहे राति हली हुन जो घेरो करणो आहे ख़बर पकी आहे कान हा कंहिं ॻाल्हि कई वॾा आहे हिकिड़ो अमरा जेके पैसनि जी लालच ॾिनी आहे उन ॿुधायो आहे उहो किथां जो आहे होशू वारनि जे ॻोठ जो आहे पर हू होशू वारनि सां ठहे कोन थो हा किथे हुन पंहिंजे प्रांत लाइ खान कूड़ त न आया आहियूं उते हलण खां पोइ ख़बर पवंदी हिकिड़े ॾांहुं त निकिता सचो न त कूड़ो उते ई हलणो आहे रात जे पोएं पर हली हुनजो फेरो करणो अचो सोनी सदको अदी मां त चवां थी रेस वॾे जे अचण खां पहिरियां हली करे रेसियाणी खां हथ ॿधी माफ़ी वठो सोनी तूं छा थी सम्झी मां इन ॾाइण खां हथ जोड़े माफ़ी वठंदसि
हिन वक़्तु जेकॾहिं असां रेसियाणी सकीना को हथ ॿधी माफ़ी वरितीसीं न त उहा राज़ी थी वेंदी, पर पोइ जेकॾहिं रेस वॾो अची वियो न ऐं असांखे हुन रेसियाणी जा पेर बि चुमाए न तॾहिं बि उहा माफ़ न कंदी असांखे। दिलावर भली मूंखे मारे विझे, कोन घुरंदसि मां माफ़ी, कोन घुरंदसि। अती मुंहिंजी राणी छॾे न ज़िद खे, असां ॿिन्हिनि जी भलाई इन में ई आहे त हली करे असां हुन रेसियाणी खे राज़ी कयूं। असां हुन सां एॾी जुठ कई आहे, जेकॾहिं असां हुन खां हथ ॿधी माफ़ी वरितीसीं त लही कोन वेंदासीं। दिलावर जी मार जो ॾुख 2 ॾींहं रहंदो, जेकॾहिं इन सकीना खां माफ़ी वरितीसीं न त इहो लानताड़ो सॼी उमिरि रहंदो ऐं सुबुह शाम पई तंग कंदी। पोइ रेसियाणी सां मुंहुं ॾेई वठंदीसीं। हाणे रेसियाणी ॾे हलूं था, मथे ते हथ फेराए करे राज़ी करे था अचूं। जेकॾहिं माफ़ न कयईं न त रेस वॾे सां ॻाल्हाइणु सवलो थी पवंदो। सोनी, जेकॾहिं तूं माफ़ी घुरणु चाहीं थी न त वञी घुर, पर मां माफ़ी कोन घुरंदसि। ठीकु आहे, इजो रेस दिलावर ख़ान आयो, पोइ हुन सां पाण मुंहुं ॾिजांइ। मां वञी थी कमरे जो दर बंदि करे सुम्ही पवां। जेकॾहिं दिलावर अचे बि न त चइजांसि मुंहिंजी तबियत सही न आहे। हींअर त ॾिसी वियो आहे ऐं सोनी चई छॾिजांसि मूंखे मथे में सूर आहे, बाक़ी सुबुह जा भाग सुबुह सां। हिन रेसियाणी हुन रेसियाणी ॿिन्हिनि जे विच में लॻे थो पीड़ में मां ई। घणा मां मंजू ऐं ख़ैरल आहे डीएसपी सां हाणे ई खबर आहियां। न दिलावर खान, फोन ते कमु न थींदो। कयो था महिरबानी त सुबुह जो हिते घुरायो। इस घणा डीएसपी असांजो नौकर कोन्हे जो असां फोन कंदासीं उहो हलियो ईंदो। सरकारी माण्हू आम माण्हू जो नौकर ई हूंदो आहे। जे नौकर हूंदो आहे तव्हां घुराए वठोसि, पोइ तव्हां असां वटि छो आया आहियो? हाकिम खान, असां तव्हांजे तॾे ते हली आया आहियूं। हाणे असांजी इज़त करणु तव्हांजो फर्ज़ु आहे। तूं मुंहिंजो हिकिड़ो सॼण आहीं जो पंहिंजा फर्ज़ पियो ॻणाई, हाणे तो त मुंहिंजे पुठियो पोयों वार कयो। हाकिम खान, जेकॾहिं तोखे पलांद वठिणो आहे न त पोइ मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। मां त अदा वॾे जे करे तोखे माफ़ करे छॾियो, छा यादि कंदे? माफ़ी ॾियण खां पोइ झगड़ो ख़तमु हूंदो आहे हाकिम खान। घणा असां कोशिश कयूं था तव्हांजे लाइ असां खां भलाई थींदी। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजां, जे तव्हां सां भलाई न करे सघियासीं त बुराई बि कोन कंदासीं। रेस उमेद सारे असां तव्हां वटि आया आहियूं। हाणे वधीक तव्हांजी मर्ज़ी, चङाई कयो या मदाई तव्हांजी मर्ज़ी आहे। मजू असांजो को सजण हुजे या दुश्मन, असां हिन महिल ताईं कंहिं सां बि मदाई नाहे सोची। इहा ई उमेद सारे तव्हां वटि आया आहियूं। अलाह भली कंदो, तव्हां राति हिते तरसो, सुबुह जो मां डीएसपी खे घुराए वठंदुसि। तूं पाण मौजूदु हूंदे ॻाल्हियूं पाण में ॿुधिजां। ॾिस जां त मां डीएसपी सां छा थो ॻाल्हायां। मूंखे पूरी उमेद आहे त मजू खे राहत मिलंदी ऐं ख़ैर सां बि भलाई थींदी। टाइम थी वियो आहे, मुंहिंजी सलाह वठी त ॾांद हींअर कढी हलूं। अधु कलाक खनि तरसी पोइ न कढूं? पंथ ॾाढो परे आहे यार, देरि थी वेंदी। ॾांद ॿई कढणा न या हिकिड़ो? ॿई ॾांद कढणा आहिनि। हिकिड़ो हली कोहराईंदासीं, ॿियो मंज़िल ते पहुचाइणो आहे जिते हुकुम थियल आहे। त पोइ अचो। ठीकु आहे न तोसां? हलो अचो 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 अचो। किथे दिलावर त न आहे। हिन वक़्तु दिलावर आयो त सोनीअ त ॿुधायो हूंदुसि। सोनी सदको सदको। छोरी छा कढियो हुई? हाँ? छा कयो मूं? दरवाज़ो पई खड़काई, आवाज़ न पई ॾेई सघी। आवाज़ त ॾिनो न। अधु साह कढियो हुई, आवाज़ ॾिनो। दिलावर दिलावर त कॾो कॾो सुम्ही पियो। हाणे माठ करे तूं बि सुम्ही पओ ऐं मूंखे बि सुम्हण ॾे। छा कढी हुई?
अस्सलाम वालेकुम। असां तलाशी वठंदासीं। छा जी तलाशी? रांद आहिनि हिते। कहिड़ा रांद? जेके मूसा खान पीआरिया आहिनि। कहिड़ो मूसा खान? नथो सुञाणी? न। जेकॾहिं रांद निकिता असां वठाण जी तलाशी वठंदासीं। जेकॾहिं इज़त सां तलाशी वठणु ॾिनई त ठीकु आहे, न त असां हिते बीहूं था। सुबुह जो पुलिस घुराए असां तलाशी वठंदासीं। तव्हांखे मूं ते इतबार न आहे, तव्हां वठी सघो था तलाशी। तो कुछ भी कोन लगे थो त मूसा खान हितो दांद कढाए वियो। पहिरीं तव्हांखे मूं चयो हिते कुझु बि कान्हे। अचो मीर हलो। अंदर त कुझु बि कोन्हे को। कोन्हनि दांद? इहा ई न कोन लॻे थो त दांद हितां बि कढी वियो। मूसा सॼी राति गुज़री वई आहे, तूं आराम न कंदे छा? मूंखे आराम जी ज़रूरत न आहे, बस तूं माठ करे वे। पर तूं निंड थी अचे न तूं हिते सुम्ही ऐं ख़ामोशी सां सुम्ही। जे नथी अचे त घर वारे कमरे में ॾिसो। मूसा 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 हिन उमिरि में जेके इहे कम रखिया अथई न, इहे त तुंहिंजो सुकून आराम हराम करे छॾींदा। छा थो कयां? छा थो कयां? नहीं थी निंड त पोइ उज़ोरी निंड कंदुमि छा? मूसा मूसा मां चवां थी त हिन उमिरि में इहे सभु ॿुधा कम छॾे ॾे। इहे सुकून आराम बर्बाद करे छॾी अथई। छा रखियो आहे हिननि कमनि में? तूं हल, चवां तूं हल। पहिरीं ॻाल्हि न कर, वञी कमरे में सुम्ह। छॾ तूं मूंखे। दिमाग़ ख़राब थी वियो आहे मूंखे। पंहिंजी लॻी पई आहे हिनखे पंहिंजी किरक। हाँ नजीब, ॾे ख़बर। वैसा दांद कढी निकिता आहियूं, तव्हां DSP खे ॿुधाए छॾियो। ठीकु आहे, तव्हां हाणे पंहिंजो कमु कयो, मां हाणे पंहिंजो कमु कंदुसि। ठीकु आहे रेसा। इते रखीस हाणे आयो त इहो खानड़ो मूसा खान जे चपे में। हाणे हुनखे ॿुधाईंदुसि त मूसा खान पंहिंजा वेर कॾहिं बि माफ़ न कंदो आहे, छो त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर। चाचा, हाकिम खान जो रुख ख़राब हो। मूंखे त हाणे ख़ौफ़ थी पियो आहे, किथे धोखो न कर। धोखो? कहिड़ो धोखो कंदो? को बि धोखो थी सघे थो। दिलावर खान अहिड़ो न आहे। छा मञा थो दिलावर खान मोहबती माण्हू आहे, पर हुनजी ज़ुबान जे हद अंदर हुनजे अंदर जी असांखे ख़बर न आहे। जेकॾहिं असांजी मदद न करे हा त असांखे हिते न रहाया। अलाह ईमान ॾींदसि, बाक़ी मूंखे लॻे कोन थो। जेकॾहिं धोखो कयई न त मां जेल कटे ईंदुसि। मूं मथां एतिरा केस न आहिनि। सिरगार थियो त मजूजो थींदो। छा उहो धोखे सां ॿुधाईंदो? अलाए साईं, कहिड़ी ख़बर। अलाह भलाई कंदो। राति घणी थी चुकी आहे, हाणे तव्हां आराम कयो, परेशान न थियो। चाचा मूंखे त निंड ई कोन थी अचे। सुम्ही पवंदे त निंड अची वेंदे। आराम कर। तूं जो वेठो आहे? सुम्हां थो चाचा। सुम्ह पओ बाबा, सुम्ह। अहमद खान, दांद ऐं चोर तव्हांखे मिली वेंदा,
जेकॾहिं तव्हां सिज उभरण खां पहिरियां ई छापो हणो त मूसा खान जेकॾहिं ॾांद न मिलिया त पोइ सुभाणे मूसा खान कॾहिं बि ग़लति इतला नथो ॾेई सघे। तव्हां इहो कहिड़ी साबितीअ सां चओ था? नजीब पंहिंजी अखियुनि सां ॾांद ॾिसी आयो आहे ऐं नजीब खे कंहिं पंहिंजे पहिरीं प्यारे या ॻाल्हि ॿुधाई। आमिर खान थी सघे थो त कुझु ॾींहंनि में ॾींहं ॿिनि जी उन्हनि खे मोहलत कॾहिं न मिलंदी। पोइ हींअर खां ई तयारी करे छॾ आमिर खान। जेकॾहिं तोखे ॾांद ऐं जोर हथ करणो आहे त ईअं न थिए सिज उभरण खां पोइ तोखे ॾांद ऐं जोर त छा कख बि न मिले, कख बि न। बेचारो अहमद खान जोर बि असां ॿुधायो, चोरी बि असां ॿुधायो, इनाम ही खण। हल हल हलंदो 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 हली चुल्ह बार माला तो हली चुल्ह बार देर थी वई आहे। हाँ सही सुबह सुबह ना तो लगे राक टट पेन जो सर पे आवे देर थी गई है, देर थी गई है। अरे मोगा उड़ो थुड़ो को अची थो वञे। उड़े थुड़े के दूच बड़ा असल सीधे पे आंदे नहीं सीधे पैर ट्रा च बड़ा पैर ट्रा। मजू कहना कोठे जो चोतर पुलिस लगी पई तो धोखो मजू असा सा धोखो जो थई वो तो के चयो हो ना त दिलावर धोखो कदो धोखो असा सा। छा दिलावर खान जहिड़ो माण्हू ये करे सघे थो? खबरदार गिरफ्तार कयो उनखे। साहब दरअसल असां त बस सब ख़बर मूंखे। सर हिकिड़ो ॾांद मिली वियो आहे। हिकिड़ो ॾांद मिलियो आहे, ॿियो बि मिली वेंदो। ॾांद हल हलो चक्कर समझी वयसि मजू, समझी वयसि। हलो गिरफ्तार कर। हलो 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 जल्दी। छाए सूबेदार? दिलावर खान इहो सुवाल त मूंखे तव्हां खां करणु घुरिजे हा। कहिड़ो सवाल? तव्हांजे मथां असांखे बाना बि शक न हुयो। खान जा ॾांद तव्हां ई कढराया। होॾां चओ था त मजू ऐं खैरल वारनि सां तव्हांजो कोई बि वास्तो न आहे ऐं उन्हनि खे ई पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु पिया कयो। सूबेदार साहब जे तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त पोइ हिन गहणे खां पुछोसि त हिन वो ताक़त अॼु राति हिननि खे ई वठी आयो आहे। हाँ साहब मजू ऐं खेरल त पाण पुलिस में पेश पिया पवनि। दिलावर खान हिन वक़्तु सबूत तव्हांजे ई ख़िलाफ़ था वञनि ऐं पोइ बि तव्हां पंहिंजी सफ़ाई में पिया ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हांखे मूं मथां एतबार न आहे त पोइ चोर सग समेत तव्हां वटि आहिनि। सुभाणे कोर्ट में इहो फ़ैसिलो थी वेंदो ऐं अछा कारा पधरा थी वेंदा। दिलावर खान मूंखे कंहिं सां ज़ाती दुश्मनी कोन्हे। जेकॾहिं को कानून जो मुजरिम हूंदो उनखे सज़ा ज़रूरी मिलंदी। दिलावर खान किथे ही सभु हथ सां धोखो त नाहे कयो वियो? घणा
तू मुझे किरदार जे मथो शक थो करे। ही सब कुछ थियण खां पोइ वरी बि तव्हां चओ था त मां तव्हां ते शक थो कयां। मूंखे पूरी पक आहे त ही समूरी रांदि तव्हांजी रचायल आहे। तव्हांजी रांदि रचायल आहे। जवान बंदि रखो ऐं पंहिंजे पाणी में न निकिर।